हाणे वाक अपडेट कयूं पिया। मेड़ मां जमील मैसर जी रिपोर्ट मुताबिक़ त शागिर्द अॻवान शहीद शायान घुड़ जी 6 वरसी तक़रीब सियासी समाजी तइलीमी माहिरनि समेत शागिर्दनि जी वॾी अंग शिरकत कई। सिंधी स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन मेड़ पारां तंज़ीम जे बानी अॻवान शहीद शायान घुड़ जी वरसी मल्हाई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि ऐं शागिर्दनि जी वॾी अंग शिरकत कई। हुन मौक़े ते वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी सदर एडवोकेट सैयद लाल शाह ख़िताब कंदे चयो त शहीद शायान घुड़ सिंध जो सचो क़ौमी कारकुन, जंहिं नंढी जमात में सिंध ऐं सिंधी क़ौम जे हक़नि लाइ जिदोजहद कई ऐं हक़नि लाइ आवाज़ बुलंद कयो। हिन चयो त असांजे नौजवाननि खे पढ़ाई तरफ़ ध्यानु ॾियणो पवंदो, पढ़ी करे मीरट ते कामयाबु थियणो पवंदो। हिन चयो त पाकिस्तान गुज़िरियल 75 सालनि खां मुआइशे ऐं तइलीमी मैदान में पोइते वञी रहियो आहे। पाकिस्तान जो सिको अफ़गानिस्तान बांग्लादेश जे सिके जे भेट में तरी वठी चुको आहे। आलमी क़ुवतुनि जी जंग पाकिस्तान में वञी पई। पाकिस्तान जी मौजूदा सूरतहाल खे बि उन पस मंज़र में ॾिसणु घुरिजे। अमेरिका, चीन, रूस जी एप्लीकेशन सबबि रियासी बहरान ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। पीडीएम, पीटीआई एस्टेब्लिशमेंट, अदलिया ऐं फ़ौज ऐं ब्यूरोक्रेसी जा नुमाइंदा पंहिंजे मुफ़ादनि लाइ विड़ी रहिया आहिनि। तक़रीब अली शेर घोड़ो, वकील सईद पवर, एडवोकेट साजिद चांडियो, एडवोकेट रिज़वान हैदर तुंजो, आदिल चांडियो, आज़ाद अनवर कांधड़ो, रियाज़ चांडियो, बसीर घोड़ो, सुधीर चांडियो, माजिद पवर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिन वक़्तु सिंध खे सही पोरियत ऐं वतन दोस्त सियासत जी ज़रूरत आहे, जंहिंसां ई संदसि सिंध जा मसइला हल थींदा। उन मौक़े ते वफ़ाक़ पारां सिंधियुनि जी आदमशुमारी घटि ॾेखारण वारा जे सीनियर उस्ताद अली मर्दान बिरोई खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ क़रारदाद पास कयो वियो।